अॼोको ॾींहुं असां सरफ़ कंदासीं हिन उनवान ते बीहक जे निशानियुनि मां जेके अहम प्राइमरी लेवल ते हूंदियूं आहिनि उहे ख़ासि करे हूंदियूं आहिनि 2 या 3, वधीक न ॾींदा आहियूं। मिसाल तौर ते हिकिड़ी कामा थी अचे पई जंहिंखे असां छा चवंदा आहियूं थोरो दम। ॿियो ईंदो फुल स्टॉप जंहिंखे असां चवंदा आहियूं पूरो दम, फुल स्टॉप। ऐं टी जेका निशानी ॾिनी वेंदी आहे उन में सवाल जी निशानी, छो त सवाली जुमिला बि त थियनि था न, त 3 इहे निशानियूं प्राइमरी लेवल ते निहायत अहम हूंदियूं आहिनि। थोरो दम, पूरो दम ऐं सवाल निशानी। पर जॾहिं उहे क्लास अॻिते वधंदा आहिनि त पोइ उन्हनि जी तरतीब वरी कुझु ॿिए नमूने सां थोरी वधाए बि आहे। त इन हवाले सां थोरो दम यानी कामा, अधु दम जंहिंखे सेमी कोलन चइबो आहे, उहो वरी छा हूंदी आहे कामा ऐं मथां हुनजे टुबको हूंदो आहे। कामा ऐं मथां टुबको, उहो असल में ॿिनि जुमिलनि खे ॻंढींदी आहे। मिसाल 2 जुमिला आहिनि, फुल स्टॉप ॾेई उनखे अलॻि अलॻि करे सघिजे थो, पर जेकॾहिं मजबूरी हूंदी आहे त उन्हनि ॿिन्ही जुमिलनि खे गॾे इस्तेमालु कजे त इहे इब्तिदाई बीहक जूं निशानियूं आहिनि। उन खां पोइ वरी सानवी बि लिखिबियूं आहिनि, माना जीअं अॻिते अॻिते वञिबो तीअं निशानियूं वधंदियूं वेंदियूं। त उन में हिकिड़ी त असांजी लीक जो इस्तेमालु बि थींदो आहे, डैश। उहा असल में ॻंढींदड़ लीक हूंदी आहे, माना कंहिं ॿिनि लफ़्ज़नि खे ॻंढण जे लाइ बि इस्तेमालु करे सघिबो आहे। मिसाल जीअं इस्तेमालु कजे पाक हिंद, माना पाकिस्तान ऐं हिंदुस्तान खे जेकॾहिं ॻंढींदासीं त पुराणे वक़्त में बर सगीर जेको हुयो पाक हिंद, त उनखे असां विच में जेकॾहिं ॻंढींदड़ लीक ॾींदासीं ॼणो हिकिड़ो मुरकब लफ़्ज़ थी थो वञे, त मुरकब लफ़्ज़ जी सूरत में असां ॻंढींदड़ लीक ॾींदा आहियूं। इहो इस्तेमालु बि थींदो आहे। त उनखे असां सम्झो त लीक चवंदा आहियूं या ॻंढींदड़ लीक बि चवंदा आहियूं। ऐं पोइ वरी ॿियूं ॾिंगियूं इस्तेमालु थींदियूं आहिनि, नंढी ॾिंगी सवाल जी निशानी थी वई, अजब जी निशानी थी वई। ॿी वरी हाईलाइट मार्क्स ॾिबी आहे, जीअं इन्वर्टेड कामास थींदियूं डबल में, त ॿीहर निमाया कंदड़ लीक सरबियो निशानियूं सरबियूं आहिनि हाईलाइट मार्क, माना सिंगल। कॾहिं कॾहिं जुमिला ईअं जॾहिं लिखिया वेंदा आहिनि त हुन चयो हुयो या हुन लिखियो आहे या हुन चयो आहे, त पोइ असां उन में इन्वर्टेड कामास ॾींदा आहियूं। या को अहिड़ो जुमिलो हूंदो आहे, को अहिड़ो फ़िक्रो हूंदो आहे, उनखे इन्वर्टेड कामास में रखंदा आहियूं। पर कोटेशन मार्क, पर कॾहिं कॾहिं को किताब खे हाईलाइट करिणो आहे या कंहिं मौज़ूअ खे हाईलाइट करिणो आहे, उते बि उहे इन्वर्टेड कामास ॾिनल हूंदियूं आहिनि। त हक़ीक़त में त उहो जेको इस्तेमालु आहे उहो दुरुस्त इस्तेमालु आहे। उन जॻह ते असांखे सिंगल इस्तेमालु करणु घुरिजे, छो त उहा कोटेशन मार्क न आहे। तव्हां काफ़ी किताबनि में ॾिसंदव त तव्हांखे उहे डबल इन्वर्टेड कामास लॻल हूंदियूं। अहिड़े क़िस्म जो जेको इस्तेमालु ख़ासि करे जेको निमाया कंदड़ कंहिं शइ जे लाइ हुजे त उहो मुनासिबु न आहे। उन खां पोइ इहे ॿेटियूं वाक जूं निशानियूं थींदियूं आहिनि, हेकोटियूं वाक जूं निशानियूं जेके मां तव्हांखे ॿुधायमि, जंहिंखे असां हाईलाइट मार्क था चऊं। ऐं पोइ वरी 3 टुबका बि इस्तेमालु थींदो आहे, टुबको, ॿियो टुबको, टियों टुबको। इहो वरी इन जे लाइ हूंदो आहे त हिकिड़ी शइ कंटिन्यू आहे, जुमिलो हिकिड़ो कंटिन्यू आहे, या जुमिला 2-3 कंटिन्यू आहिनि, या ॻाल्हि हिकिड़ी कंटिन्यू आहे, पर उहा गैर ज़रूरी आहे। अॻियो जुमिलो ऐं पछाड़ी वारो जुमिलो या पछाड़ी वारा 2 जुमिला असांजे लाइ ज़रूरी आहिनि। विच जो टुकड़ो असां कटणु था चाहियूं त उहो कटे हुन ते टुबका ॾेई छॾिबा त बाबा इहा ॻाल्हि हिते विच में कंटिन्यू आहे, जेका असां गैर ज़रूरी सम्झी ऐं छॾे ॾिनी आहे। त 3 टुबकनि जो इहो इस्तेमालु थींदो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ वरी हिकिड़ो त जेको इस्तेमालु थिए थो पंहिंजो दम, जंहिंखे असां कोलन था चऊं, 2 टुबका, उहे वज़ाहती बि थींदा आहिनि। वज़ाहत बि हुन में ॾेई वञिबी आहे, माना 2 टुबका ॾेई जो वज़ाहत ॾिबी, तंहिं करे वज़ाहती बि हुनखे चई सघिजे थो। उन वज़ाहती खां पोइ वरी हिकिड़ी नंढड़ी लीक बि ॾिबी आहे। इहा माना वस्फ़ जी सूरत में असां इहा शइ इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं कॾहिं कॾहिं वरी क्वेश्चन मार्क ॾींदा आहियूं ब्रैकेट में,
या अजब जी निशानी बि ॾींदा आहियूं ब्रैकेट में। त अहिड़े क़िस्म जूं इहे निशानियूं अॻिते वधंदी थियूं वञनि। ऐं वरी एतिरे क़दुरु जो अॻिते हली वरी स्लैश लॻाईंदा आहियूं। स्लैश जी मुराद हूंदी आहे या ही लफ़्ज़ या ही लफ़्ज़, हीअ ॻाल्हि या ही ॻाल्हि। त ॿिनि लफ़्ज़नि जे विच में जॾहिं स्लैश लॻाईंदा आहियूं त उहो या जी माना में ॾींदो। सो बहरहाल इहे आम ॿ टे निशानियूं जेके तव्हांखे असां ॿुधायूंसीं। हाणे असां चाहियूं था त इहो असां थोरो इस्तेमालु बोर्ड ते करे वठूं। मिसाल हिकिड़ो जुमिलो आहे, कलम जेको मूं काल्ह ख़रीद कयो सो विञाइजी वियो, जुमिलो आहे हिकिड़ो। ॿियो जुमिलो आहे, मुंहिंजे थेले में किताब कापियूं पेनूं ऐं ज़रूरी काग़ज़ पिया आहिनि। इहो इन जे लाइ त ख़बर पए त असां जेको थोरो दम जेको इस्तेमालु कयूं था पिया उनजो तरीक़ेकार छा आहे। ऐं उनखां अलावा वरी हिकिड़ो जुमिलो पोयां जेके शागिर्द हुया उन्हनि हिकिड़ो सबक़ु पढ़ियो हुयो, कहाणी हिकिड़ी पढ़ी हुई, हिक ॿिए जी मदद करणु। उन में पोयनि जेके हिते स्टूडेंट पढ़िया हुया उन्हनि सबक़ जो पढ़ियो त पंक्चुएशन जे हवाले सां हुननि हिकिड़ी सम्झो त कमी महसूसु कई। हीअ थोरे दम ते पिया था ॻाल्हायूं, थोरो दम याने कामा। त थोरो दम किथे ॾिजे? हिकिड़ी ॻाल्हि त सम्झ में अचे थी, उहा कहिड़ी त जुमिलो जॾहिं पूरो थिए थो उते फुल स्टॉप ॾिबो, ठीकु आहे न। पर असांजो हींअर फोकस आहे थोरे दम ते, हिनखे थोरो दम चइबो, कामा खे थोरो दम। कलम जेको काल्ह मूं ख़रीद कयो विञाइजी वियो। केरु ॿुधाईंदो त किथे कामा अचणु खपे? हिते कलम जेको ॻाल्हि खे टोड़े थो, माना हीअ ईअं सम्झो त ॻंढि थो करे पियो। कॾहिं कॾहिं हीअं कबो आहे त जॾहिं हिकिड़ो जुमिलो आहे, कलम विञाइजी वियो, जुमिलो आहे कलम विञाइजी वियो, ठीकु आहे न। पर उनजे विच में का वज़ाहत ॾियणु थो चाहे। हाणे हीअ वज़ाहत हिते अचे पई, जेको काल्ह मूं ख़रीद कयो विञाइजी वियो। हाणे कयो ते असां कामा ॾिनीसीं, कयो ते असां थोरो दम इस्तेमालु कयोसीं। पर असुल में छा आहे त हीउ जेको जुमिले जो टुकड़ो आहे न, हीउ सॼो टुकड़ो, हीउ जुमिले जो जेको बि टुकड़ो आहे इहो ईअं सम्झो त जुमिले जे विच में असां वधाउ कयो आहे। जुमिलो कहिड़ो आहे? कलम विञाइजी वियो। विच में असां हीअ हिकिड़ी एडिशन कई आहे वज़ाहती हवाले सां। शुरू जॾहिं हितां थो थिए पियो, इहो वधाउ किथां थो शुरू थिए? माना हिन जुमिले जो असुल में हिसो न आहे, पर असां वज़ाहती तौर ते विच में ॾियणु था चाहियूं पिया। इन जे करे हिते लाज़मी तौर ते कामा ईंदी। जेको कलम कामा, जेको काल्ह मूं ख़रीद कयो कामा विञाइजी। सम्झो था इहा ॻाल्हि? क्लियर आहे न? माना इन सां ॻाल्हि वाज़िह थींदी। इहा ॻाल्हि ज़हन ते रखणु घुरिजे त जॾहिं बि को जुमिलो लिखिजे ऐं उन में वज़ाहती ॻाल्हि विच में टुंबिजे त उनजे ॿिन्ही पासनि ॾांहुं कामा अचणु खपे। हिकिड़ी इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा थींदी आहे त जॾहिं उनखे टोड़े पढ़िजे, कॾहिं कॾहिं जुमिले जी ॿी हिकु ॾाढी बेसुरी थी वेंदी आहे। कीअं बेसुरी थी वेंदी आहे? जो मिसाल हीउ टुकड़ो असां कढी छॾियऊंसि त जुमिलो सिधो कोन पीअंदो। इहे जुमिले जे बीहारण जो हिकिड़ो स्टाइल आहे। ऐं इन ते जेके सुठा जेके लिखंदड़ आहिनि इन शइ जो वधि में वधि एहतियात कंदा आहिनि। हाणे हिन जूं ॿ सूरतूं आहिनि जेको हींअर मां कामा ते इस्तेमालु कई आहे, थोरो दम हिन जॻह ते, थोरो दम हिन जॻह ते। इन जी ॿी सूरत बि आहे। कहिड़ी? पर जीअं त हिते हींअर असांजो फोकस आहे थोरे दम ते,
त हीअ बि इन जी सूरत आहे। माना हीअ ॾिंगी जेका आहे न इन इस्तेमालु कबी ईअं त कलम विञाइजी वियो। माना उन खां सवाइ जेकर असां पढ़ी वञूं त जुमिलो रवां हुजे, जे जुमिलो रवां न आहे त माना सम्झो त तव्हांजे जुमिले जी बीहक दुरुस्त न आहे। वरी जेकॾहिं असां मिलाए पढ़ूं कलम जेको कालम ख़रीद कयो विञाइजी वियो, इहा शइ ईअं हली वेंदी। ठीकु आहे न। इन जी टी सूरत बि आहे। कहिड़ी टी सूरत आहे त उहा वरी असां हीअं डैश इस्तेमालु कंदा आहियूं, ॻंढींदड़। माना हीअ हिन जॻह ते जेकॾहिं हीअ बि ॾींदासीं न, हीअ डैश, इहा बि इन जी सूरत आहे। कलम जेको कालम मूं ख़रीद कयो विञाए। त हीअ जॾहिं असां जेको कढियूंसि था न त हुन में 100 बि लॻंदो। मां सोचियां पियो त जुमिलो में गैप थिए थो पियो। जेको कालम ख़रीद कयो 100 विञाइजी वियो, छो त जॾहिं मौसूल लॻंदो त हुनजो जवाबु मौसूल बि लाज़मी लॻंदो। मूंखे पाण महसूसु थिए पियो त हिन में खोट आहे, इन करे मूं हिन में एड कयो आहे। कलम जेको कालम ख़रीद कयो 100 विञाइजी वियो। ठीकु आहे। त इहो कामा असांखे किथे ॾियणी पवंदी? हिते कयो ते, ऐं ॿी कामा हिते कलम ते। ठीकु आहे। हिकिड़ी सूरत इहा थी जिते असां कामा जो इस्तेमालु था कयूं। ॿी कहिड़ी आहे त मुंहिंजे थेले में किताब कापियूं ऐं पेनूं आहिनि। किताब ते कामा अचणु घुरिजे, हीअं नी। ऐं हिते कापियूं खां पोइ छाजे करे जो ऐं लॻल आहे न, इन जे करे कामा जी ज़रूरत आहे ई कान। ठीकु आहे न। इहा त ॻाल्हि क्लियर थी वई। त जेके बि क़तार में शयूं ईंदियूं आहिनि, किताब कापियूं पेंसिलूं, कामा ॾिबी हलबी, कामा ॾिबी हलबी, आख़िर में इस्तेमालु कबो ऐं। ठीकु आहे। इहो त आम इस्तेमालु आहे। टियों आहे त मुंहिंजे बटूअ में ॾोकड़ काग़ज़ कार्ड वग़ैरह मौजूदु आहिनि। हिते कीअं करणु खपे? मुंहिंजे बटूअ में ॾोकड़ ते कामा, काग़ज़ ॻाल्हायूं था हिन ते। काग़ज़ हिकिड़ी कामा ॾिनल आहे। इहो मां ॿिए ख़्याल में ॾेई सलाह खे ॾियणियूं न हुयूं, हीअ तव्हांखे ॾियारणियूं हुयूं। ख़ैरु त ॾोकड़ कामा काग़ज़, कामा ॾिनल हुई, कार्ड पोइ वरी वग़ैरह मौजूदु आहिनि। हाणे हिते इख़्तिलाफ़ु साम्हूं इहो थो अचे पियो तव्हांजो। हिकिड़ा था चवनि त हिते कामा न ईंदी ऐं ईंदी, ईअं। ऐं हिकिड़ा था चवनि न ऐं न ईंदी, कामा ई ईंदी। असल में छा आहे त हिते ऐं जो इस्तेमालु जेको बि कंदो उहो ग़लति आहे। वग़ैरह जी सूरत में छो? छो वग़ैरह जी मुराद छा आहे? व माना लफ़्ज़ अरबी आहे, पर इस्तेमालु हुनजो ईअं हूंदो आहे। व माना ऐं, व माना ऐं, ईअं आहे न। ऐं ग़ैर माना ॿिया। हीअ हुन जी मोनिस सूरत आहे। व माना ऐं। हाणे जॾहिं हिन में ऐं आहे त हिते ऐं हलण जी ज़रूरत आहे? यादि रखो अहिड़े क़िस्म जो जुमिलो जिते तव्हांखे वग़ैरह जो इस्तेमालु करिणो हुजे त उन खां अॻु में ऐं जो इस्तेमालु करणु मुनासिबु न आहे। छाजे करे? जो इहा ऐं जेको आहे हिन वग़ैरह में आहे। इंग्लिश में जॾहिं ETC हणिबी आहे त उन खां अॻियां एंड लॻाइबी आहे छा? ETC खां अॻियां एंड न लॻंदी। ऐं इहा ख़ासि ॻाल्हि इहा बि आहे त असांजी जेका सिंधी जेको मिज़ाज आहे न सिंधी ॿोलीअ जो, सिंधी ॿोलीअ जे लिखण जो, सिंधी ॿोलीअ जे पंक्चुएशन जो जेको असां इस्तेमालु कंदा आहियूं, इहो उर्दू में एतिरो कोन्हे को। उर्दू में वधि में वधि इहो कामा इस्तेमालु कंदा आहिनि, फुल स्टॉप इस्तेमालु कंदा, हाइफिन टाइप डैश इस्तेमालु कंदा,
अधु दम बि कोन इस्तेमालु थींदो आहे, दम मुश्किल सां इस्तेमालु कंदा। पर असां ख़ासि करे घणे क़दुरु जेको फॉलो कंदा आहियूं न, उहो इंग्लिश खे, या इंग्लिश असांखे फॉलो थी करे, या असां हुनखे था कयूं। बहरहाल इहा ॼण हिकु जहिड़ा ई आहे। असां वटि जेको पंक्चुएशन जो इस्तेमालु आहे सिंधी ॿोलीअ में, सिंधी ॿोली जी लिखत में, सूरत ख़तीअ में जेको हुनजो इस्तेमालु आहे असांजो पंक्चुएशन जो, उहो जहिड़ो कर हू बहू अंग्रेज़ी वारो आहे, अंग्रेज़ी खे ई ॼण फॉलो थींदो आहे। त बहरहाल इहा ॻाल्हि सम्झी वियो त हिते ऐं जो इस्तेमालु न थींदो। हाणे था अचूं हिते, अदा मूंखे हीउ ॾुखियो रस्तो पार कराए अॻु भरो कर। हाणे छा आहे, किथे कामा ॾियणी आहे? हाणे किताब में छा आहे त उते अदा लिखियो पियो आहे, उते कामा ॾिनल कान्हे का, उते कामा ॾिनल कान्हे। पर सिंधी ॿोलीअ में जॾहिं अदा सॾु था कयूं न, मुखातिब थी थो वञे, त मुखातिब जे हवाले सां असां कामा इस्तेमालु कंदा आहियूं, करणु खपे। ठीकु आहे। अदा मूंखे हीउ ॾुखियो रस्तो पार कराए अॻु भरो कर। छा था चवणु चाहियो त हिते छा था चओ? हिते अचणु खपे, हिते कामा अचणु खपे या सबबु? माना ॿ फेल अची विया। जॾहिं बि विच में कोड़ो फेल अचे थो न, ऐं उन खां पोइ का बि कंजक्शन या हरफ जर या पंहिंजो हरफ जुमिलो वग़ैरह जो जेकॾहिं इस्तेमालु न आहे, त उन सूरत में कामा हणणी पवंदी। हाणे ॾिसो न, रस्तो पार कराए, हिते हिकिड़ो फेल पूरो थियो, ॿियो फेल इहो आहे त अॻु भरो कर, ॿ फेल थी विया। त इन सूरत में जॾहिं बि को फेल जी सूरत अचे, उते कामा लाज़मी ॾिबी। असलम, कामा अहमद ऐं सलीम, ईअं थींदो। हीउ सभु ॾिसो, हीउ नमूनो लिखियो आहे मां। ईअं त हाणे जुमिला अलाए हज़ारे सभु त कोन रखंदासीं, असांखे रुॻो ॾिसणो आहे फॉर्मेट, त फॉर्मेट कीअं थो थिए। त हीअ जेके बि इस्म आहिनि, त उन्हनि में जॾहिं आख़िरीअ ते खां अॻु में जेको ऐं ॾींदासीं, पर जॾहिं वग़ैरह लॻल आहे, ऐं जो इस्तेमालु न थींदो। जंहिं बि कयो आहे, जिते बि आहे, इहो ईअं सम्झो त हुनजो फॉल्ट आहे, ग़लती आहे। इहा शइ तव्हांखे ॾिसणु खपे हिननि किताबनि में बि, तव्हांखे ॾिसण में ईंदियूं। ऐं जॾहिं तव्हां लिखो कयो था, त घटि में घटि अहिड़े क़िस्म जूं इहे ग़लतियूं न कयो। ग़लतियूं त खणी ग़लती त खणी न बि चऊं असां, पर ॼण इहा शइ मुनासिबु न आहे उसूली तौर ते। ठीकु आहे न। ऐं जुमिलो जॾहिं पढ़ो था पिया ऐं को फेल अची थो वञे, ऐं वरी जेकॾहिं सम्झो त हरफ जुमिलो वग़ैरह न आहे, त उन सूरत में असांखे कामा ॾियणी पवंदी लाज़मी। अधु दम मां मुराद आहे, हाणे इहो आहे वॾी लेवल जो इस्तेमालु जेको थींदो आहे, उहो वॾी लेवल ते थींदो आहे, नंढी लेवल ते कोन्ह थींदो आहे। पर वरी मां हिकु जुमिलो लिखां थो, इहो छा थींदो आहे त हिन में ॿ जुमिला जेके हूंदा आहिनि, उनखे ॻंढण जे लाइ इहो अधु दम जो इस्तेमालु थींदो आहे। ऐं तमामु घटि इस्तेमालु थींदो आहे, तमामु घटि इस्तेमालु कयो वेंदो आहे। पर वरी बि हिकिड़ो जुमिलो मां नमूने ख़ातिर लिखां थो, धण त धणी न त विकिणो खणी। हीउ पाग ॿुधो आहे तव्हां? धण त धणी न त विकिणो खणी, वार त फणी न त कूड़ाए खणी। ठीकु आहे न। वार जेकॾहिं आहे न त हुनखे त फणी लाज़मी ॾियणी पवंदी। जे फणी नथा ॾियो त पोइ त कूड़ाए छॾियो। ऐं धण जेकॾहिं आहे त हुनजो मालिक हलाइणंदड़ हुजेसि, तॾहिं धण कंहिं रब्त सां कंहिं सुर सां हलंदो। न त विकिणो खणे त धणी विकिणी छॾ, तूं संभाल नथो थिए। त हाणे हिन में असां किथे असां पंक्चुएशन जो इस्तेमालु करे सघूं था? हा, धण त धणी कामा, ठीकु आहे, न त विकिणो खणी, ठीकु आहे, न त विकिणो खणी।
वार त फणी न त कूड़ा आहे खणी, हिते फुल स्टॉप। ठीकु आहे। जॾहिं कोलन इस्तेमालु कबो हिते त पोइ हीउ जुमिलो कंहिं चयो आहे? शाह लतीफ़ जो। हिकिड़ो सिट आहे त इन सूरत में असांखे इस्तेमालु करणी पवंदी इन्वर्टेड कामा। इन्वर्टेड कामा ओवर। ठीकु आहे। हीउ टुबको जेको ॾिबो फुल स्टॉप, इहो थोरो ॿाहिरि ॾिबो, पर जेकॾहिं विच जुमिले में अची वञे त पोइ उहो वरी अंदरि इस्तेमालु थींदो आहे। मिसाल कंटिन्यू जुमिलो हलंदो अचे न त पोइ उन सूरत में विच में रखिबो आहे। पर हाणे हींअर उहो जुमिलो कोन्हे को, हीउ जुमिलो हिते ख़तमु आहे, हिन करे हीउ कोलन ॾिबी फुल स्टॉप ॾिबो ॿाहिरि, पूरो दम जेको इस्तेमालु कबो ॿाहिरि। हाणे छा पढ़ंदासीं हिनखे? शाह लतीफ़ फरमायो आहे त हाणे जॾहिं त था ॾियो न पोइ ही इन्वर्टेड कामास न ईंदी। इंग्लिश में असां कीअं इस्तेमालु कंदा आहियूं? आहे तव्हांखे ज़हन ते? जॾहिं देट यूज़ कंदा आहियूं त पोइ असां उहो इन्वर्टेड कामास इस्तेमालु न कंदा आहियूं। हाणे इहे त जेका आहे न देट आहे, घणा लिखंदड़ ईअं लिखंदा आहिनि, शाह लतीफ़ फरमायो आहे, थोरो गौर कजो, शाह लतीफ़ फरमायो आहे त हीअं लिखंदा, ॾिसो मां तव्हां खां थो पुछां इहो छा तरीक़ो दुरुस्त आहे तव्हांजी नज़र में, या ठीकु आहे हली वेंदो? छो? ॿ शयूं गॾु थियूं थियनि। छो त हीअ जेके ॿ जेके टुबका आहिनि जेके असां दम था चऊं, इहे वज़ाहत थो करे पियो त हिन जी मुराद ई आहे त जॾहिं हीअ असां ॾियूं था पिया त बाबा हिन जी ज़रूरत न आहे। तव्हां वञी किताब खोले ॾिसो न, इहे लिखंदा आहिनि। हाणे उहो मुराद उनजी जेके लिखंदा आहिनि, मुराद उनजी ग़लति कान थी थिए, पर उसूली तौर ते ईअं न थियणु खपे। माना इहा ईअं सम्झो त हुनजे सम्झो त सूरत ख़ती जे हवाले सां इहा हुनजी कमी आहे त जॾहिं तव्हां ॿ टुबका ॾियो था पिया, दम जी निशानी ॾियो था पिया, त उन सूरत में त जो इस्तेमालु न कबो। ठीकु आहे? हा बिल्कुलु। मक़सदु असांजी चवंदो पंक्चुएशन घणे क़दुरु फॉलो थींदी आहे, इहा ॻाल्हि असांजे सिंध जे ॾाहे ऐं सिंध जे बरख उस्ताद मोहम्मद इब्राहिम जोए साहिबु पंहिंजे हिकिड़े पेपर में मज़मून में हिकिड़े इंटरव्यू में बि इहा ॻाल्हि कई आहे त असांजी जेका सिंधी ॿोलीअ जी जेका सूरत ख़ती जी पंक्चुएशन आहे, बीहक जी जेकी निशानियूं आहिनि, उहा घणे क़दुरु अंग्रेज़ी सां मिलंदी आहे। छो त अंग्रेज़ी में जेका बि पंक्चुएशन जो इस्तेमालु आहे न, उहो हिकिड़ो जस्टिफाइड आहे। त ईअं लिखिबो त फरमायो आहे बसि ॿ टुबका ॾिबा ऐं पोइ इन्वर्टेड कामास ॾिबियूं, साॻियो ई जुमिलो इन्वर्टेड कामास ओवर कबी, पछाड़ी में ॾिबो फुल स्टॉप। हीअ लिखी करे न माना जुमिलो लिखियो अथमि, सम्झो था न? पर जेकॾहिं लिखियो आहे त लिखां थो ऐं जुमिलो बि इहो ई साॻियो लिखिणो आहे मूंखे, त हाणे इन्वर्टेड कामास इस्तेमालु न कयो, खणी तव्हां हुनखे हाईलाइट कयो, सिंगल मार्क। हीअ सिंगल जेका आहे हाईलाइट मार्क, हिनखे असां निमाया कंदड़ चवंदा आहियूं, इहा हेकोटी वाक जी निशानी चऊं, पर इहा तव्हां चई सघो, लिखी सघो था। फरमायो आहे त हाणे हिते दम या कोलन जी निशानी न ॾिबी ऐं इहो इस्तेमालु कबो जुमिले ते, हेकोटी जेका आहे वाक जी निशानी या निमाया कंदड़ निशानी
यानी कि हाईलाइट मार्क चइबो आहे, उहा तव्हां ॾेई सघो था। पर हीअ इन्वर्टेड कमाज़ न ॾींदव। इन्वर्टेड कमाज़ तॾहिं ॾींदव जॾहिं उहा त लिखियल न हुजे। जॾहिं त ईंदी त पोइ हीअ सभु शयूं निकिरी थी वञनि। त हीअ मजबूरी में तव्हां ॾेई सघो था, ॾियणु चाहियो था त हीअ ॾेई सघो था। पर जे न त रवां करे जुमिलो लिखो। पर सम्झो था त इहो जुमिलो ख़ासि आहे, हुन माण्हू जो चयल आहे कंहिं माण्हूअ जो, त उनखे खणी वधि में वधि हाईलाइट मार्क ॾियो। हाणे सुवाल जी निशानीअ में ख़ासि करे इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखिबो आहे त जेके असांजा जेके सुवाली लफ़्ज़ आहिनि न, कहिड़ो, कीअं, छा, इहो हुजणु घुरिजे। जे न हूंदो त मूंझारो थींदो आहे ऐं इन सां गॾु क्वेश्चन मार्क लाज़मी ॾियणु खपे। ठीकु आहे। ॿी थींदी आहे अजब जी निशानी। हाणे अजब जी निशानीअ में अजब जी निशानी खे हर्फ़ निदा कोठींदा आहिनि। ईअं हर्फ़ निदा इहा उन सूरत में हुजे जॾहिं तव्हांजो जुमिलो जेको आहे न पूरो एक्सप्रेशन ॾिए। ॿियो वरी के अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि, मिसाल अफ़सोस, हिते तव्हां ॾेई सघो था, काश, उते अजब जी निशानी ॾियो। पर घणा मुखातिब जी निशानी ते बि ॾींदा आहिनि। मुखातिब थी मिसाल अहमद या मुश्ताक, वरी अजब जी निशानी ॾींदा, हेॾां अचु, जुमिलो आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झो त जॾहिं असां ज़बर ॾियूं था पिया न, हीअ लफ़्ज़ आहे मुश्ताक, खणी जेकॾहिं हुनखे साइलेंट कबो, ॿिया मिसाल ॿियनि ॿोलियुनि वारा मुश्ताक चवंदा आहिनि, मुश्ताक, त असां हिनखे ज़बर था ॾियूं। ज़बर मुखातिब जी निशानी आहे। मुश्ताक माना हुनखे मुखातिब थियो। त इन सूरत में हिते असांखे ॾियण जी का ज़रूरत हींअर कान्हे, का आहे ज़रूरत? हीअ शइ हिन जे लाइ ॾिबी आहे न, वाज़ियो थिए न। हलो इनखे बि छॾ। अदा मुखातिब थियो नी, अदा मुखातिब थियो नी, त अजब जी निशानी ज़रूरत आहे? जॾहिं मुखातिब थिए थो, हिन मां मुराद इहा आहे अदा, सॾु थो करे हुनखे, मुखातिब थो थिए पियो, हुन सां रूबरू ॻाल्हाए थो पियो, त इन सूरत में हिन जी निशानी कान्हे का, कामा ॾिबी। ठीकु आहे न। पर हेॾां अचु या ही छा कयो अथई, हिन जी सूरत हीअ बि थींदी, सुवाल जी बि थींदी। जेकॾहिं सुवाल पुछे ही छा कयो अथई, पर अजब जे बिना हे छा कयो अथई चइबो न आहे, ही छा कयो अथई, अंदाज़। त उन अंदाज़ जे लिहाज़ खां ही इस्तेमालु कबो। त अदा ही छा कयो अथई, बसि अजब जी निशानी हिकिड़ी हैरत खाइण जी सूरत में जॾहिं इस्तेमालु करे त चइबो अदा ही छा कयो अथई। पर जे सुवाल पुछे दादा ही छा कयो अथई, त उहो जवाबु ॾींदो ही कयो आहे। पर हू त ॼण हिकिड़ो सम्झो त मुखातिब थी हुन खां ॼण हैरत जो इज़हार थो करे पियो त हे तूं कहिड़ो ज़ुल्म कयो आहे। त इन सूरत में इहे निशाननि जो इहो ख़्यालु कबो आहे लिखण में, पढ़ण में। त ही शयूं तमामु अहम आहिनि। इन जे करे चइजे थो त इहे जेके बीएक जूं निशानियूं आहिनि, हाणे इहे त मां तव्हांखे ॿुधायूं जेके तक़रीबन सम्झो त इब्तिदाई आहिनि। उनखां पोइ इहे सानवी निशानियूं अचनि थियूं पियूं। पर हाणे हा ॿी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त ॾिंगी जेका आहे उहा सवेर मां तव्हांखे इहा ॾिंगी वारी ॻाल्हि सम्झाई। त ॾिंगीअ में बि कॾहिं कॾहिं थींदो आहे, काफ़ी अहिड़ा जुमिला जेके ॾिंगे जे इस्तेमाल सां थींदा आहिनि, पर उन में फॉल्ट हूंदा आहिनि। नंढी जेका ॾिंगी आहे, नंढी ॾिंगी, उनखे असां चवंदा आहियूं वज़ाहती ॾिंगी। मिसाल तौर ते जुमिलो था लिखूं त मौजूदा
मौजूदा आई वेटा में 10 विसर्ग आहिनि। सम्झो था जुमिलो? आई वेटा अल्फ़ाबेट, मौजूदा अल्फ़ाबेट में 10 विसर्ग आहिनि। कहिड़ा कहिड़ा आहिनि? सभु 10 ई आहिनि, लिखिया आहिनि। हाणे हिन में ख़ासि ॻाल्हि हिन जी इहा ॾिसणी आहे ॾिघीअ जी, त जॾहिं तव्हां जुमिलो पढ़ो त जुमिलो रवां हुजे। मौजूदा आई वेटा में 10 विसर्ग भे थे ठे फलान आहिनि, पर जेकॾहिं ॾिघे खां सवाइ था पढ़ूं त मौजूदा आई वेटा में 10 विसर्ग आहिनि, ॾिघी छॾे वियासीं, त हीअ वज़ाहती ॾिघी सरबी आहे। छा वज़ाहती ॾिघी सरबी आहे? त इहा ॻाल्हि यादि रखो त जॾहिं बि लिखण जे लाइ जुमिलो लिखिजे या लिखियल हुजनि जिते पढ़ो था, त सम्झो त जॾहिं जुमिलो तव्हां पढ़ो त उहो जुमिलो रवां हुजे। ॾिघीअ सां पढ़ो त बि रवां हुजे, ॾिघीअ खां सवाइ पढ़ो त बि रवां हुजे। ठीकु आहे न? हीउ जुमिलो तव्हां पढ़ी ॾिसो भली, त मौजूदा आई वेटा में 10 विसर्ग आहिनि, ॾिघी छॾे ॾिनमि। वज़ाहती तौर ते मौजूदा आई वेटा में 10 विसर्ग फलाणा फलाणा आहिनि, जुमिलो रवां थी वियो। थोरो दम, अधु दम, दम, पूरो दम, फुल स्टॉप। इहा सवाल जी निशानी, अजब जी निशानी, नंढी वज़ाहती ॾिघी। वज़ाहती ॾिघी बि हिनखे चइबो आहे, नंढी ॾिघीअ खे। ॿी वरी स्लैश ऑब्लिक जेका इस्तेमालु कंदा आहियूं, उहो या जी माना में इस्तेमालु कंदा आहियूं। ईअं त तमामु घणियूं निशानियूं थी थियूं वञनि, या टे टुपका आहे वग़ैरह जी माना में बि असां हुनखे इस्तेमालु कंदा आहियूं, या इहे अॻिते हलनि थियूं पियूं। हाणे छा आहे त जॾहिं किताब को कंपोज़ कबो आहे, लिखिबो आहे, फ़र्ज़ु कयो तव्हां हिकिड़ो किताबु लिखियो आहे, भाई तव्हां कंहिंखां कंपोज़ कराइण था पिया चाहियो, कंपोज़ थी तव्हांजे साम्हूं आयो आहे, तव्हां हुनखे ॾिसंदव, चेक कंदव त मूं जेको लिखियो आहे उहो दुरुस्त कंपोज़ थियो आहे या न थियो आहे। त उन सूरत में तव्हांखे माना लाज़िम आहे त तव्हां हिन सभिनी शयुनि खे सम्झो।